पनुआकिल में चोंगा लग क़ौमी शरारती नौजवान अब्दुल जब्बार चाचड़ की बाज़ियाबी लाइ धरणो ॿिए ॾींहुं बि जारी आहे। धरणे सबबि क़ौमी शाहरा ब्लॉक हुजण करे गाॾियुनि जूं क़तारूं लॻी पियूं आहिनि। वधीक ॾिसूं था एहसान भट्टी जी रिपोर्ट में। जी नाज़रीन, हिंदू पंचायत ऐं सिविल सोसाइटी जी जदोजहद जेको आहे कश्मीर कंदकोड़ में रंग लातो आहे। राति देर सां जेको आहे त मासूम जयदीप, मुखी जगदीश ऐं गुड्डू जो MS जेको आहे डॉक्टर मुनीर नाइच उहे बाज़ियाब थी पंहिंजे घर पहुची विया आहिनि। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां मासूम जयदीप कुमार जे घर में, जिते तव्हां ॾिसो पिया त हिते जेके ॾुख वारो माहौल हुयो उहो मासूम जयदीप जे अचण सां हिन घर में जेको आहे त ख़ुशी वारो माहौल जेको आहे उहो पैदा थी वियो आहे। वारसनि में ख़ुशी वारी लहर जेकी आहे उहा पखिड़िजी वई आहे। उन सां गॾोगॾु जेके जदोजहद कंदड़ कश्मीर कंदकोड़ जा जेके हिंदू पंचायत उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके सुञाण धुरियूं ऐं कंदकोड़ जो जेको ज़िले जो जेको शऊर हुयो उन्हनि में बि जेको आहे ख़ुशी वारी लहर जेकी आहे उहा पखिड़िजी वई आहे। कंदकोड़ ज़िले जा जेके शहरी आहिनि उहे बि ॾाढा ख़ुशि नज़र अचनि पिया। हिन वक़्तु असां सां मासूम जयदीप जो जेको वालिद आहे उहो बि हिते मौजूदु आहे। उन सां गॾोगॾु जयदीप जा जेके वालिद जा जेके वारिस आहिनि, मिट माइट आहिनि, उहे हिते घर में पहुची करे उन्हनि खे मुबारकूं ॾियनि पिया, उन्हनि सां जेको आहे त ख़ुशी जो इज़हार कनि पिया। ऐं असां सां जेको आहे त जयदीप कुमार जो वालिद बि मौजूदु आहे, उन जा जेके ॿिया वारिस आहिनि उहे बि मौजूदु आहिनि। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे मासूम जयदीप जी बाज़ियाबी खे कीअं पिया ॾिसनि ऐं हू छा पिया चवनि। इहो जेको धरणो लॻल हो कश्मीर असांजो हिंदू पंचायत जो ज़िलनि जो पंचायतुनि जो लॻल हो, इन में प्रेशर हुयो वॾो हिकिड़ो तमामु, ऐं हिन टाइम बि प्रेशर आहे। हिकिड़ो मोगी बाज़ाब न थियो आहे, उनजो ई वॾो प्रेशर आहे। 3 राति मोगी बाज़ाब थी चुका, माना असांखे भई 2:30 बजे असांखे मिलिया ऐं असांखे इतला मिली वियो, मुंहिंजे ख़्याल 10:30 11 बजे मिली वियो इतला त तव्हांजा माण्हू अॼु अचनि था पिया। और त इन में इहो आहे त जेको भलाई बाज़ियाबी कीअं अमल में आई आहे? पुलिस बाज़ियाब करायो आहे या राजूनी कोशिशुनि सां बाज़ियाब थियो आहे या भुंग भरे जेको आहे तव्हां बाज़ियाब करायो आहे? बाज़ियाब थियो आहे पुलिस ई करायो आहे। असांखे पुलिस रिकवर करे राति ॾिनो। असांजे मंदरु कश्मीर मंदर में राति 2:30 बजे हुते पंचायतूं गॾु हुयूं, हुते असांखे उन पंचायत जे बावजूदि मिलियो। घणा ॾींहं थिया तव्हांजे नंढड़े खे अगवा थींदे? उहो 22 जून ते अगवा थियो, कल्ह थियो, तक़रीबन 77 ॾींहं थी विया, 77 खां 78 ॾींहं थी चुका, माना पौणा 3 महीननि जे क़रीब थी चुका। ॿारड़े जे तव्हांजो जेको आहे बाज़ियाब ख़ैर सां थी सही सलामत मोटी आयो आहे, तव्हां उनजी बाज़ियाबी खे कीअं पिया ॾिसो ऐं केतिरी ख़ुशी जेको आहे उहो थिए पई? ॾाढी ख़ुशी महसूसु थिए थी असांखे। SP साहिब जा लख थोरा आहिनि, IG साहिब जा, SP साहिब जा, ऐं कुझु असांजे हिंदू पंचायतनि जा ज़ोर बि वॾा हुया, उन्हनि जा बि असां लख थोराइता आहियूं। कुझु पार्टियूं हुयूं, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा धरणनि सां गॾु हिकिड़ो सिलसिलो जोड़ियल हो देरा मोड़ में, इन जो हिकिड़ो वॾो प्रेशर। वक़्तु तमामु घणो लॻी वियो, पर जीअं त नंढड़ो प्लस में मुखी जगदीश कुमार ऐं डॉक्टर मुनीर साहब नाइच, कंदकोट हिंदू पंचायत, कश्मीर हिंदू पंचायत, करमपुर, गौसपुर, बख्शापुर, बडाणी, इन्हनि सभिनी जी मिलियल हिकिड़ी गॾियल हिकमत अमली जे करे ई गॾियल कोशिशुनि जे करे ई हिकिड़ो वॾो धरणो जेको न फ़क़ति कश्मीर में पर इहो बाहि रोक पखिड़िजी वियो पूरी सिंध में। कल्ह तव्हां ॾिठो सिंध जी कुंड कड़श में को अहिड़ो शहर न आहे जिते धरणो न लॻो हुजे नंढड़नि जे लाइ। पर असां अञा बि इंतिज़ामिया खे अपील कंदासीं त मासूम प्रिया कुमारी ऐं सागर कुमार खे जल्द से जल्द बाज़ियाब करायो वञे, उन्हनि जे घर में जेका बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। हीअ अॼु असांजी ईअं सम्झो थधिड़ी ईद आहे, सुभाणे जन्माष्टमी जो त्योहार आहे, हीअ पंहिंजे बचनि सां अची मतिलबु पंहिंजे माउ पीउ सां मिली करे ईद मल्हाए रहियो आहे। तमामु वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो असांजो नंढड़ो 2.5 महीननि खां पोइ सुख सलामती सां घर वापसि पहुतो आहे। इहो असां चवंदासीं त जेके 4 ॾींहं देरा मोड़ ते धरणो लॻो ऐं कंदकोट जी बाशऊर अवाम, कश्मीर जी बाशऊर अवाम ऐं पासे वारा शहर बडाणी, बख्शापुर, गौसपुर, कंदकोट, उते मुखी साहिबान या उतां जा जेके ॿिया सोशल वर्कर आहिनि, उन्हनि जी वॾी हिकिड़ी कारकरदगी आहे इन ॿारनि खे या मग़रबी खे बाज़ियाब करण में। तमामु हिकिड़ी वॾी उन्हनि हिमत कई आहे, शहर वारनि हिमत कई आहे। 4 ॾींहं शहर बंदि करणु वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे। इहो असांजी मुंहिंजी उमिरि 65 साल आहे, उन 65 सालनि में मां इहा शइ कॾहिं न ॾिठी आहे त मुसलसिल 4 ॾींहं शहर बंदि थिए, बाक़ाइदा मेडिकल स्टोर बंदि, दवा न मिले। मां पाण ब्लड प्रेशर जो मरीज़ आहियां, मूंखे 4 ॾींहंनि खां दवा न मिली आहे जो मां दवा न खाई सघियो। तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे, बसि असांखे लफ़्ज़ न आहे जो चई सघूं। अलाह कयो असांजो ॾिणु आहे अॼु थधिड़ी जो, असांजे थधिड़ी जे ॾींहं ते असांजे बचड़ा असां सां गॾु मिलिया, इहा वॾी ख़ुशी जी ॻाल्हि।
बसि भाउ अलाह जो महिरबानी उनी कुर्बनी उन जा तव्हांजा बि कुर्बनी जेके कुर्ब तव्हां कया न उहो असां ॻणे नथा सघूं जेके कयव असां सां वरी बि तव्हां नंगो आहे वरी बि तव्हां असांखे भाई रहो असां तव्हांजा आहियूं वरी बि तव्हां ते नंगो आहे महिरबानियूं तव्हांजूं मुंहिंजो बचो मूंखे मोटाए ॾिनव तव्हांजूं महिरबानी मूंखे ॾाढियूं ख़ुशियूं थियूं ॾाढियूं अलाह तव्हांखे वधाई थो जो चवणु आहे त असीं शुक्रगुज़ार आहियूं कश्मीर कंदकोट जे धरणे में शामिल जेके सुञाण धुरियूं आहिनि हिंदू पंचायत आहे उन सां गॾोगॾु कश्मीर पुलिस आहे उन्हनि जो ई शुक्रियो अदा कनि था त असांखे सही सलामत जेको आहे पंहिंजा जेके प्यारा आहिनि उहे असांखे बाज़ियाब थी मिलिया आहिनि हुन जो चवणु आहे त असां जेको असांजी जेकी हीअ जदोजहद आहे हिंदू पंचायत जी या शहरवासियुनि जी उहा ॿियनि मोगियुनि जी बाज़ियाबी ताईं जारी रहंदी। कैमरा टीम सां गॾु गुलाम रसूल मीराणी, मैदान TV कंदकोट।